अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असांजो सिंधी क्लास 5 सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोरे मां लेसन नंबर 1 आहे, जंहिंजो उनवान आहे जेॾो तुंहिंजो नाव। सबक़ पहिरियों, जेॾो तुंहिंजो नाव हमद। जी दोस्तो, हमद जंहिंमें अल्लाह ताला जी सारा थियल हुजे, ऐं जेॾो तुंहिंजो नाव यानी जेतिरो तुंहिंजो नालो शान। अचो त हलूं था बेत जी तरफ़। चए थो, साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन ॿोड़ी पाताल में, पहण तारी तूं, जेकर अची मूं त मीराई मान लहा। दोस्तो चए थो, मालिक तुंहिंजी जेका मालिकी आहे उहा असां वॾी तेज वारी अज वारी ॾिठी थी, वॾी ॾिठी थी, जंहिंमें तूं ॻरियूं शयूं हेठि गहराई, पाताल यानी गहराई में तूं ॿोड़ी ऐं ॻरियुनि शयुनि खे मथे थो तारी। जेकॾहिं मूं ते महिर करी त आऊं गुनाहन हूंदे बि इज़त पायां, यानी एबन हूंदे बि इज़त माणियां। जेकी मंझि जहान सो तारे तॻे तुंहिंजे, लुत्फ़ जे लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदुल छटा आन को फेरो किज फज़ल जो। छो त जेको जहान में आहे सो सभु तुंहिंजे सहारे ते पियो हले। साईं लतीफ़ चए त तो वटि कंहिं शइ जी बि कमी कान्हे का, तो वटि इंसाफ़ आहे, तूं मूं ते बि को फज़ल जो फेरो कजे। जेॾो तुंहिंजो नाव वाजिब ओॾियाई मङा, री थंबीन री थोड़ीन तूं छपर तूं छांव, उजाड़ो कां तोखे मालूम सभु का। जेॾो तुंहिंजो नालो आहे ऐं तोखां ओॾी थी बाज घुरां, यानी ओॾी तो तोखां पंहिंजे लाइ घुरां। री थंबीन री थोड़ीन, मां तोखां सवा, तुंहिंजे सहारे खां सवा तूं छपर आहीं सियारे में, जीअं मथां छित आहीं, तूं छांव आहीं गर्मीअ लाइ। कुजाड़ो कां छा कुछां, तोखे सभु शइ जी मालूमात आहे। लेखक शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई आहे। ऐं नेक्स्ट वीडियो में असां हिनखे सुर सां पढ़ंदासीं। तव्हां अगरि रिक्वेस्ट आहे त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब करियो ऐं मुंहिंजी वीडियो खे शेयर कयो। थैंक यू सो मच।